बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 17 दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे अचो त पंहिंजो ॻोठु सुधारियूं। निज़म आहे, पहिरें हिन निज़म जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ निज़म जूं सम्झाणियूं, सवाल जवाब ऐं ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सम्झाणे जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे संवारियूं माना सुधारियूं। लफ़्ज़ आहे उजारियूं माना साफ़ करियूं। लफ़्ज़ आहे चौतरफ़ माना चौधारी। लफ़्ज़ आहे गुलज़ारियूं माना ख़ुशियूं। पोइ लफ़्ज़ आहे इल्मु माना तइलीम ॼाण। पोइ लफ़्ज़ आहे हुनुर माना फ़न या कारीगरी। लफ़्ज़ आहे दौलत माना ख़ज़ानो या मिल्कियत। लफ़्ज़ आहे भटारियूं माना ढगियूं या मेहूं। पोइ लफ़्ज़ आहे निहारियूं माना ॾिसूं। लफ़्ज़ आहे बीमारी माना मर्ज़ या रोग। लफ़्ज़ आहे मुस्तक़बिल माना ईंदड़ वक़्तु। लफ़्ज़ आहे भाल भलाई माना महिरबानियूं करे। लफ़्ज़ आहे हिकमत माना ॾाहप या सियाणप। लफ़्ज़ आहे मौला माना रब पाक या वारिस। लफ़्ज़ आहे भाल माना इनायत या महिरबानी। लफ़्ज़ आहे वणकार माना वण जी छांव। जी दोस्तों, हाणे नज़म जूं सम्झाणियूं लिखंदासीं। पहिरियों 2 सीटनि जी सम्झाणी नज़म। बनियूं ॿारा बाग़ संवारियूं, पंहिंजा घर ऐं घाट उजारियूं, रोशन मुस्तक़बिल ॾे निहारियूं, अचो त पंहिंजो ॻोठु सुधारियूं। सम्झाणी। हिन शेर में शाइर सलीम हालाई चवे थो त पंहिंजी बनियनि ॿारनि ऐं बाग़नि खे संवारियूं ऐं पंहिंजे घर घाट खे साफ़ करियूं, रोशन आईंदे ॾांहुं ॾिसूं, अचो त अहिड़ीअ तरह पंहिंजे ॻोठ खे तरक़ी वठायूं। नज़म। रस्तनि ते छणकार कंदासूं, पासनि खां वणकार कंदासूं, लॻी वञनि चौतरफ़ बहारियूं, अचो त पंहिंजो ॻोठु सुधारियूं। सम्झाणी। हिन शेर में शाइर चवे थो त असीं रस्तनि ते पाणीअ जी छणकार कंदासीं ऐं रस्ते जे पासनि खां वण पोखींदासीं, जंहिंसां हर तरफ़ सावक थी वेंदी ऐं बहारी पई नज़र ईंदी। अचो त अहिड़ीअ तरह पंहिंजे ॻोठ खे तरक़ी वठायूं। निज़म। इल्मु हुनुर हिकु दौलत आहे, जंहिंखे चोरीअ जो डपु नाहे। नंढनि वॾनि खे इल्मु सेखारियूं, अचो त पंहिंजो ॻोठु सुधारियूं। सम्झाणी। हिन शेर में शाइर चवे थो त इल्मु ऐं हुनुर हिकु तमामु वॾी दौलत आहिनि, जेके कॾहिं बि चोरी नथा थी सघनि। उन करे असांखे घुरिजे त ॿारड़नि तोड़े वॾनि खे इल्मु सेखारियूं, अचो त अहिड़ीअ तरह पंहिंजे ॻोठ खे तरक़ी वठायूं। नज़म। गंद किचिरे में आ बीमारी, आहे सफ़ाई हिकमत वारी, ॻोठनि मां किचिरे खे ॿुहारियूं, अचो त पंहिंजो ॻोठु सुधारियूं। सम्झाणी। हिन शेर में शाइर चवे थो त गंद ऐं किचिरे में बीमारी आहे, जॾहिं त सफ़ाई करणु सियाणप आहे। उन करे असांखे घुरिजे त ॻोठ मां किचिरे खे ॿुहारे छॾियूं, अचो त अहिड़ीअ तरह पंहिंजे ॻोठ खे तरक़ी वठायूं। निज़म। मौला मुल्क में माल वधाए, पंहिंजो सलीम ते भाल भलाए, भलियूं हुजनि शल पंहिंजूं भटारियूं, अचो त पंहिंजो ॻोठु सुधारियूं। सम्झाणी। हिन शेर में शाइर चवे थो त अल्लाह ताला पंहिंजे मुल्क में माल खे वधाए ऐं सलीम ते पंहिंजी बाझ करे शल
पंहिंजे मुल्क जूं भटारियूं भलियूं हुजनि, अचो त गॾिजी पंहिंजे ॻोठ खे तरक़ी वठायूं। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, ॻोठ सुधारण लाइ शाइर कहिड़ियूं सलाहूं थो ॾे? जवाब, ॻोठ सुधारण लाइ शाइर ही सलाहूं ॾे थो त अचो त ॿनियूं बाग़ संवारियूं, वण पोखियूं, घर घाट उजारियूं ऐं किचिरो साफ़ करियूं ऐं तइलीम हासिल करियूं। सवाल नंबर ॿियो, इल्मु ऐं हुनर जी अहमियत शाइर कीअं बयानु कई आहे? जवाब, इल्मु ऐं हुनर जी अहमियत बयानु कंदे शाइर फरमाए थो त इल्मु ऐं हुनर अहिड़ी दौलत आहे जेका चोरी नथा करे सघिजनि। सवाल नंबर टियों, गंद किचिरे मां कहिड़ो नुक़सानु आहे? जवाब, गंद किचिरे मां बीमारी पखिड़िजे थी। सवाल नंबर चोथों, सफ़ाईअ में कहिड़ी हिकमत आहे? जवाब, सफ़ाई में ही हिकमत आहे जो सफ़ाई बीमारी खे नास करे थी ऐं जिस्म खे तंदुरुस्ती मिले थी। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं उहे जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि संवारियूं, भटारियूं, वणकार, हिकमत। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं उन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु करण जो तरीक़ो सिखंदासीं। लफ़्ज़ आहे संवारियूं माना सुधारियूं। जुमिलो लिखंदासीं, अचो त सभु गॾिजी पंहिंजे मुल्क खे संवारियूं। पोइ लफ़्ज़ आहे भटारियूं माना ढगियूं या मेहूं। जुमिलो लिखंदासीं, अल्लाह ताला शाल असांजे भटारियुनि खे सलामत रखे। पोइ लफ़्ज़ आहे वणकार माना वणनि जी छांव। जुमिलो लिखंदासीं, वण पोखण सां वणकार वधे थी। पोइ लफ़्ज़ आहे हिकमत माना ॾाहप या सियाणप। हाणे जुमिलो लिखंदासीं, सफ़ाईअ में वॾी ॾाहप रखियल आहे। जीम, अजब, अफ़सोस, अरमान, सॾ, ख़ुशी, हैरत ऐं तमन्ना जी माना ॾींदड़ लफ़्ज़ खे हर्फ़ निदा चइबो आहे। जीअं वेचारे ग़रीब हारीअ जी मेंहिं मरी वई। अफ़सोसी जुमिलो आहे इहो। अफ़सोस, ॿारो अचो त सबक़ु पढ़ूं। सॾ आहे, वाह वाह सबक़ु त ॾाढो मज़ेदार आहे। अजब आहे, अव्हां बि अहिड़ा के जुमिला ठाहियो। जी दोस्तों, हाणे असां हर्फ़ निदा जा जुमिला लिखंदासीं। जुमिलो पहिरियों, शाल तूं वॾो थी चङा कम करी। तमन्ना। जुमिलो ॿियो, छोकिरो नापास थी वियो। अफ़सोस। जुमिलो टियों, वाह वाह ॾाढो सुठो महल ठहियो आहे। अजब। दाल, हेठि ॾिनल ख़ाल भरे बंदि मुकमिल करियो। बंदि मुकमिल कंदासीं। इल्मु हुनुर हिकु दौलत आहे जंहिंखे चोरीअ जो ख़ाल नाहे। ख़ाल में लिखंदासीं डप। नंढनि वॾनि खे ख़ाल सेखारियूं, अचो त पंहिंजो ॻोठ सुधारियूं। ख़ाल में लिखंदासीं इल्मु। हे सिंधी ॿोलीअ में मुख़्तलिफ़ एराबनि वारा जुदा जुदा माना ॾेखारींदड़ लफ़्ज़ आहिनि जिन जी मुख़्तलिफ़ एराबनि जे करे उन्हनि जी माना बि जुदा जुदा थिए थी। हेठि ॾिनल अहिड़ा लफ़्ज़ पढ़ो। हाणे एराब जेके आहिनि ज़ेरूं ज़बरूं पेशियूं वग़ैरह उन्हनि खे एराब चइबो आहे। ही कुझु लफ़्ज़ आहिनि, इन्हनि खे सम्झंदासीं। ही लफ़्ज़ आहे भे ऐं ते जो, त ही बि साॻियो भे ऐं ते जो।
हिन ते एराब लॻाईंदासीं। भे ज़ेर भे, ते ज़ेर ते, भिते, भिते माना दीवार। अहिड़े तरह सां भे ऐं ते हिन खे वरी ज़बर ऐं पेश ॾींदासीं। भे ज़बर भ, ते पेश त, भत। आहे साॻियो ही भे ऐं ते, ही बि भे ऐं ते, पर हिन ते एराब लॻायासीं, हिन ते बि एराब लॻायासीं। हिननि जी माना चेंज थी वेंदी। भत, भत माना उॿारियल या रधियल चांवर। अहिड़े तरह सां पे ऐं टे, हिते बि पे ऐं टे। हिते हिन ते एराब लॻाईंदासीं। पे पेश पु, टे पेश ट, पुट, पुट माना फ़र्ज़ंद। साॻे तरह सां हिन ते एराब लॻाईंदासीं। पे खे ज़बर ॾिनोसीं, हुते पेश आहे, हिते ज़बर ॾिनोसीं, हुते हो पे पेश पु, हिते पे ज़बर प। पे ज़बर प, टे पेश ट, पट, पट माना ज़मीन या मैदान। मथें लफ़्ज़नि वांगुरु अव्हीं बि अहिड़ा के बे ॿ मिसाल लिखो। जी दोस्तों, हाणे असां एराब लॻाए लफ़्ज़ ठाहींदासीं। पहिरियों लफ़्ज़ आहे पे पेश पु, ड़ेवाड़ो, पुड़ो, पुड़ो माना माचिस। अहिड़े तरह सां पे ज़बर प, ड़ेवाड़ो, पड़ो, पड़ो माना औरत जी डिघी सुथण। ॿियो लफ़्ज़ आहे भे ज़बर भ, ञे पेश ञ, भञ, भञ माना टोड़। साॻियो भे ऐं ञे, हिन खे वरी पेशूं ॾिनल आहिनि, एराब लॻाईंदासीं। भे पेश भु, ञे पेश ञ, भुञ माना खाधे खे भुञण। वाव, अव्हां पंहिंजे ॻोठ सुधारण लाइ कहिड़ियूं कोशिशूं कंदा? पंहिंजे घरां लिखी अचो। जवाब, असां पंहिंजो ॻोठ सुधारण लाइ सभ खां पहिरीं ॻोठ में सफ़ाईअ जो इंतज़ाम कंदासीं। कोशिश कंदासीं त वधि खां वधि ॿूटा पोखियूं, किथे बि किनो पाणी बीहण न ॾियूं। गंद किचिरे खे ज़ाया करण लाइ ॻोठ खां परे गॾु करे साड़े छॾियूं। ज़े, हिन निज़म जो मरकज़ी ख़्याल पंहिंजनि लफ़्ज़नि में बयानु करियो। जवाब, हिन निज़म जो मरकज़ी ख़्याल पंहिंजे ॻोठ खे सुधारणु आहे, जंहिं में हर शइ अची वञे थी, मसलन ॿनियूं, ॿारा, घर, घाट, रस्ता, पासा, इल्मु, हुनुर। अहिड़ीअ तरह सफ़ाईअ जो बंदोबस्तु करे पंहिंजे ॻोठ खे साफ़ ऐं सुथिरो रखण बि आहे।